इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे पंहिंजो ख़लील बणायो न, दोस्त बणायो न, त मलकल मौत चयो त या अल्लाह मूंखे जेको आहे इजाज़त ॾे मां इब्राहिम ख़लीलुल्लाह सां जेको मुलाक़ात करे अचां, त तव्हां उनखे जेको आहे पंहिंजो दोस्त बणायो आहे। त अल्लाह ताला मलकल मौत खे जेकी इजाज़त ॾिनी, पोइ मलकल मौत जीअं जो इब्राहिम अलैहिस्सलाम वटि आयो न, त इब्राहिम अलैहिस्सलाम सां जेको मुलाक़ात कई, मुलाक़ात करण खां बाद में मां ॿुधाईंदे जेको मां मलकल मौत आहियां, मां जेको इंसान पूरी सरज़मीन ते जेकी बि जानदार आहे सभिनी रूह जेको मां कब्ज़ कंदो आहियां। त इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त मोमिन ऐं अहिड़ी तरह काफ़िर जे मौत जे अंदरि कैफ़ियत जे अंदरि फ़र्क़ु आहे। चए वॾो फ़र्क़ु आहे साईं, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। चए भला पोइ उहा कैफ़ियत मूंखे ॾेखार जेकी तूं काफ़िर जे मथां इस्तेमालु कंदो आहे। चए साईं तव्हां नबी तव्हांजे लाइ मुनासिबु न आहे, उनजे अंदरि तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे, उनजे अंदरि काफ़िर जे लाइ वॾी तकलीफ़ आहे। त नबी हुयो उन जेको इसरार कयो, त चई साईं ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां जेको आहे इन ॻाल्हि ते इसरार कयो त मां पंहिंजी उहा कैफ़ियत कयां थो, ऐं तव्हां पंहिंजो मुंहुं जेको आहे पहिरियों हिन टाइम साइड ते कयो, ऐं पोइ मां तव्हांखे चवंदुमि मां ॾे ॾिसो त पोइ तव्हां ॾिसिजो। इब्राहिम अलैहिस्सलाम खे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजो मुंहुं जेको आहे फेरायो, इन खां बाद में चई साईं हाणे तव्हां ॾिसी सघो था, मां उहा कैफ़ियत कई आहे जेकी काफ़िर जो रूह जेको आहे मां कब्ज़ कंदो आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम जीअं ॾिठो त इहो मलकल मौत आहे जंहिंजो जेको आहे मथो जेको आसमान सां लॻे थो, मथो आसमान सां, ऐं मुकमल उनजो जेको लिबास आहे उहो कारो लिबास आहे, ऐं उनजे जेको आहे वात खां अहिड़ी तरह जेको आहे उन अखियूं बि जेके आहिनि ऐं कननि खां जेको आहे बाहि थी भरे, मुकमल अहिड़ो ख़तरनाक जेको लिबास हुन मलकल को मौत खे पातल आहे जो इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिसी करे उहो बेहोश थी वियो। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त बसि काफ़िर जे लाइ मौत जे टेमी वॾी तकलीफ़ आहे। अल्लाह ताला जेकॾहिं उनखे ॿियूं तकलीफ़ूं न ॾे, इहा मौत वारी तकलीफ़ उनजे मथां काफ़ी आहे, जो एॾी तकलीफ़ जो नबी जेको आहे बेहोश थी वियो। इन खां बाद में चयईं इब्राहिम अलैहिस्सलाम मलकल मौत खे चयो भला उहा सूरत बि इख़्तियार कर जेकी तूं मोमिन जे मथां इख़्तियार कंदो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मलकल मौत चयो ठीकु आहे साईं, उहा बि मां कयां थो। उहा जंहिं टाइम कईंदा इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनी साईं तव्हां हाणे ॾिसी सघो था, त इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो त हिकु बहितरीन सफ़ेद लिबास में हिकु नौजवान बीठो आहे, बहितरीन ऐं सफ़ेद लिबास में हिकु नौजवान बीठो आहे जंहिंखां बहितरीन हिकिड़ी ख़ुशबू थी अचे। त इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त बसि मोमिन जे लाइ इहा ई वॾी ख़ुशी आहे जेको तोखे ॾिसे, मोमिन जे लाइ इहा ई वॾी ख़ुशी आहे जेको तोखे ॾिसे। बाक़ी इन खां अलावा जेको आहे जन्नत जी ख़ुशी त जेकी उहा त अञा परे आहे, बसि जेकी तूं हिनखे ख़ुशी ॾियाराए थो ऐं तूं जेकी पंहिंजी कैफ़ियत ॾियाराए थो, इहा मोमिन जे लाइ फ़िलहाल त जेकी काफ़ी आहे।